असां वाक़ आगाह कंदासीं। शहदादपुर मां प्रसाद नमूने लापता थियण बैदि शहदादकोट मां बाज़ियाब करायल 4 नारियुनि समेत 8 ॼणनि खे सेफ हाउस सां गॾु मुंतक़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कयो था अली नवाज़ सिरेवाल टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। अली नवाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, शहदादपुर के राष्ट्रीय टाउन वासी शहदादपुर बाजार में खरीदारी दौरान परसरार नमूने लापता थींदड़ 8 साल रुखसाना दी, एजाज मंसी 12 साल सनम दी, एजाज 10 साल मंजूरा दी, मुख्तियार 8 साल अमीरा दी, मुख्तियार 18 साल शबीरा दी, माशूक मंसी 10 साल सनम दी, माशूक मंसी 8 साल अदी दी, गुलामला 9 साल नसीम दी, माशूक 7 साल मोहम्मद जाम वलद गुलामला के शहदादपुर पुलिस शहदादकोट में बाजियाब करण बैदि शैन सेफ हाउस सां गॾु मुंतक़िल करे छॾियो आहे। जॾहिं त पुलिस पारां वाक़े में मुलवस हैक असद जैताल, अज़ीम जतियाल, गुलामला जतियाल ऐं गुलाम शबीर मुगेरी के गिरफ़्तार करण बैदि लातब करे छॾियो आहे। पुलिस पारां जवाबदार जे रिमांड लाइ वठण ऐं बाजियाब थियण 8 ॼणनि खे 164 लाइ थियनि अॼु अदालत में पेश कयो वेंदो, जितां जवाबदारनि जो रिमांड वरितो वेंदो। 8 ॼणनि खे वारस हवाले कयो वेंदो। वाज़े रहे त मुज़कर 8 ॼणा, जंहिंमें 7 निगरियूं, 1 ॿार शामिल आहे, जेके शाही बाज़ार में ख़रीदारी लाइ विया हुआ, जितां परसरार नमूने गुम थी विया। पुलिस संदसि नंबर ट्रेस करे खेनि कंदकोट बाईपास वटां बाजियाब करण जी दावा कई आहे। जी अली नवाज़ सिरेवाल, तव्हांजी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।